टैटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो ठटे शहर गोड बचल मक्सी जे रेवासण बेवा नसरीन ज़ाल अली नवाज़ मक्सी ठटे पहुंची बासर माण्हुनि जी ज़्यादतियुनि तोड़े संदसि घर ते थियल हमले में खेसि ऐं संदसि पुट खे ज़ख़्मी करण समेत संदनि ज़मीन ते थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ साफ़िन अॻियां दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि सहुरे जी संदनि मुड़ुस जे हिसे में आयल 5 एकड़ 31 घंटा ज़मीन आहे जंहिं ते संदसि बिरादरी समेत उन्हनि जे साथियुनि जिन में इसहाक मक्सी गुल हसन शाह वॾेरो अज़ीज़ मक्सी ऐं उन्हनि जे हामिन ग़ुलाम हुसैन मंगी मक्सी अली मोहम्मद अशरफ ऐं लोंग मक्सी शामिल आहिनि जेके संदनि ज़मीन ते कब्ज़ो करे खेनि पंहिंजी ज़मीन मां बेदख़ल करणु चाहिनि था। बेवा नसरीन मक्सी चयो त असां उहा ज़मीन मज़कूरा माण्हुनि सां विकिरो कई हुई पर हिननि वहिंवार न करण करे असां उन ज़मीन जो कयल सौदो कैंसिल करे छॾियो आहे। जंहिं बाद मज़कूरा बासर माण्हू असांजे जान जा दुश्मन बणिजी असांखे नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था जिन खे एतिरा ई भेरा असांजे घरनि ते चढ़ायूं करे कुहाड़ियूं हणी मुंहिंजे पुटु आसिफ़ मक्सी खे ज़ख़्मी करे उन जी आङुर कटण समेत मुंहिंजा कपिड़ा लीड़ू करे मूं ते पिणु सख़्तु तशदुद कयो आहे जिन ख़िलाफ़ ठटे थाणे ते 22 ॾींहं अॻु 31 अगस्त ते FIR दाख़िल कराई पर ठटो पुलिस हमलावर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु नाहे जेके खुलियाम घुमी वधीक नुक़सान जूं धमकियूं पिया ॾियनि जिन मां खेनि जानी मालीअ जो ख़तरो आहे। हिन चयो त ठटो पुलिस हमलावर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ 2 लाख रुपया रिश्वत जी घुर पई करे जेका असांजे वस जी ॻाल्हि नाहे। हिन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG हैदराबाद SSP ठटो खां मुतालबो कयो त साणस इंसाफ़ करे मथनि हमलो कंदड़ तोड़े संदसि ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस में मुलविस अमूरनि हमलावर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ मुहैया कयो वञे ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ज़मीन आहे मुंहिंजी 5 एकड़ 31 घंटा जीअं असां सौदो कयो टाइम ते असां कोन ॾिना त सौदो कैंसिल करे छॾियो हाणे उहो कब्ज़ो करणु चाहिनि ज़मीन ते उन्हनि मां चयो इसहाक मक्सी गुल हसन शाह ऐं वॾेरो अज़ीज़ मक्सी ऐं 4 उन्हनि जेके शाहिदनि जेके रोज़ असांजे घर में ॿियो अचनि उन्हनि जा नाला इहे आहिनि ग़ुलाम हुसैन मक्सी ऐं लोंग मक्सी अशरफ मक्सी ऐं अलीमान मक्सी हथियार वग़ैरह खणी पिस्तूल वग़ैरह खणी घर में गिरो अचनि असांखे मारणु चाहिनि था ऐं असां FIR बि कराई आहे मुंहिंजी आङुर बि कटे छॾियूं ऐं कोई बि पुलिस हिननि खे गिरफ़्तार कोन थी करे पुलिस असीं जॾहिं वञूं था थाणे ते असां चवनि था असांखे पैसा ॾियो असीं हिननि खे अरेस्ट कयूं न त कोन कंदासीं ऐं असीं ग़रीब आहियूं असीं हिननि खे किथां पिया पैसा ॾियूं असांखे अगरि कुझु बि थियो त असांजे मौत जा ज़िम्मेवार इहे ई साथी सभई ई माण्हुनि जा नाला खणा पई ऐं असांजे वस वारनि खां अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे।